इन उम्मीद सां त तव्हां इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते भरपूर साथ ॾेई सुठो मवाद असांखे लिखंदा ऐं उन मवाद खे तरतीब ॾेई असां अवां जी ख़िदमत में हिन प्रोग्राम खे वधि खां वधि बहितर बनाइण जी कोशिशि कंदासीं। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में तमामु मुख़्तसिर नंढी एंट्री हूंदी, थोरा अवां जा ख़त आहिनि जिन खे शामिल कंदासीं ऐं अवां सां कुझु रूबरू हूंदी ऐं कुझु अवां सां दिलि लॻी जूं ॻाल्हियूं हूंदियूं, मोहबतूं हूंदियूं ऐं प्यार ऐं पंचायत हूंदी। अखियुनि जे काइनातनि में भटकी वियल ख़्वाबनि जूं कथाऊं अखियूं कुझु हीअं ॿुधाइनि थियूं त वक़्त जे वहकरनि ऐं ज़माने जी उथल खां आजो हूंदो मन ऐं काइनात वजूद में वलर वलर करे अची अखियूं लहंदियूं हुयूं। कोह जे राणियुनि कुंजड़ियुनि जे वलरनि जियां ख़्वाब बेताब थी मन आगर ते लही पवंदा हुआ। लाड़ जेके वॾे ॻोठ में आयल महिमाननि जे आजियां कंदड़ पटके बदिर माण्हुनि जे मुल्क जहिड़ो जहान लॻंदो हो ऐं बेलगाॾियुनि ते निकिरंदड़ ॼन जहिड़ा ख़्याल हूंदा हुआ ज़हन ओटे जे हर कुंड मथे। पर अलाए कहिड़ो वाह वरियो, अलाए त कहिड़ा ॾींहं आया, थर जे लायारनि जियां ख़ुशिन लॾियो, रोज़ रोज़ रूह गसन मथे, हज़ारे हादसा थिया, हींअरो उठे वग जियां हिकिड़ी जाइ न रहियो ऐं रुगो लुड़क अखियुनि मां लड़ंदा रहिया, ॾींहंनि मथां ॾींहं चढ़ंदा रहिया, मुंदूं मटबियूं रहियूं ऐं अखियुनि जूं चुनरियूं किन कजला ते अखियुनि मथां ओढाणी में मिलियल पोतियुनि जहिड़ियूं मयारूं छॾींदियूं रहियूं। अखियुनि में बातियूं, अखियुनि में कातियूं, अखियूं अखियुनि सां कुही हली वई, तरार जहिड़ी निगाह तिरछे बदन खे बाहियूं ॾेई हली वई, वजूद विखरियमि हवा सोॾरियमि संभाले ख़ुदि खे पुछियमि हवा खां, घटा चयो उहो हिते घड़ी खनि कलाक अॻु में हुई हली वई, घटा चयो उहो हिते घड़ी खनि कलाक अॻु में हुई हली वई।